पासे मांखे अपडेट कंदा हलूं त ठुल में सोन वाहता हदकलियूं हटाइण लाइ ऑपरेशन दौरान इंतज़ामिया ऐं शहरनि में चकरियूं थियूं। मांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त ठुल में सोन वाहता हदकलियूं हटाइण लाइ ऑपरेशन जारी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। ठुल में सोन वाहता हद दखलियूं हटाइण लाइ ऑपरेशन दौरान इंतज़ामिया ऐं शहरनि में चकरियूं थियूं, जॾहिं त क्रेन मशीन जो ड्राइवर पथर लॻण सबबि ज़ख़्मी थियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया ठुल मां, जिथे सोन वाहता हद दखलियूं हटाइण लाइ ऑपरेशन दौरान इंतज़ामिया ऐं शहरनि में चकरियूं थियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं ठुल मां हफ़ीज़ सुमरो खां। जी हफ़ीज़, वधीक छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। बिल्कुल, सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते ठुल जे सोनवा जे कपड़नि ते घर ॾे वेठलनि ख़िलाफ़ गुज़िरियल 3 ॾींहं खां वठी ऑपरेशन जारी आहे। अॼु ठुल जे जोगलमोड़ वारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान जॾहिं हेवी मशीनरी ऐं इंतज़ामिया हिते पहुती त जेको आहे घर ठाहिण दौरान शहरनि ऐं इंतज़ामिया विच में जहिड़ो थी पियो ऐं पथराव थी वियो। इलाइक़ो मैदान जंग पइजी वियो। पथर लॻण सां हेवी मशीनरी जो जेको ड्राइवर हो उहो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिं दौरान हुनखे ज़ख़्मी हालत में जी अस्पताल पहुचायो वियो। जहिड़े बाद जेको आहे इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। एसिस्टेंट कमिश्नर अब्दुल सत्तार भयो ऐं मुख़्तियार राठौड़ दीदार करनाणी पारां इज़ाफ़ी पुलिस नफ़री तलब कई वई ऐं इलाइक़े खे आरज़ी तौर ते ऑपरेशन जो काम बंदि कयो वियो। जॾहिं मुंहिंजो राब्तो थियो असिस्टेंट कमिश्नर सां त हुनजो चवणो त घर ठाहिण दौरान शहरनि जेको आहे बिलाजवाब असांजे हेवी मशीनरी जे ड्राइवर सां पथराव कयो, जंहिं करे उहो ज़ख़्मी थी पियो आहे ऐं जेको हीउ ऑपरेशन आहे उहो आरज़ी तौर ते कुझु टाइम लाइ बंदि कयो आहे ऐं इज़ाफ़ी पुलिस नफ़री खे बि तलब कयो वियो आहे, जंहिं बाद हीअं जेको हीउ ऑपरेशन जारी रहंदो। तव्हांखे ॿुधाईंदो आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते हीउ जेको आहे तजा इंकरेजमेंट जेकी कई वई आहे, उन ऑपरेशन मुसलसल 3 ॾींहं खां जारी आहे। वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।